अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मलीर खां शाह टाउन वारे इलाइक़े मां निंगरी पुरस्राव नमूने गुम थी वई आहे, जंहिंजा वारिस परेशान आहिनि। 5 वरियनि जी प्रिया जो पतो नाहे पइजी सघियो। वारसनि जो चवणु आहे ॻोल्हा में मदद कई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मलीर जे इलाइक़े शाह टाउन भरिसां दाता नगर जो इलाइक़ो आहे, जितां 5 सालनि जी मासूम निंगरी आहे प्रिया, जेका अॼु सुबुह खां वठी लापता आहे। पुरअसरार नमूने जेका प्रिया मासूम जेका गुम थी विया आहे, उन्हनि वारसनि बिन कासिम थाणे ते पहुची NC पिणु दाख़िल कराई आहे, पर हिन वक़्तु प्रिया जेका मासूम आहे उनजो को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। उनजे वालिद जेको आहे KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। सुबुह सवेर खां वठी असांजी प्रिया जेका 5 सालनि जी आहे उहा गुम आहे। असां पुलिस खे बि इतला ॾिनो आहे ऐं इलाइक़े में जेको आहे सो मस्जिद थोरे मुख़्तलिफ़ जायुनि ते असां जेको आहे सो ऐलान बि कराया आहिनि, पर हिन वक़्तु हुन मासूम न्याणी जो जेको आहे सो ॾस पतो पइजी न सघियो आहे। हिननि वस वारनि खां, सिंध पुलिस खां, ख़ासि तौर ते बिन कासिम थाणे जी पुलिस खां मुतालबो कयो आहे त असांजी मासूम न्याणीअ खे जेको आहे सो उनजी बाज़ियाबीअ जे लाइ जेको आहे किरदारु अदा कयो। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, मलीर खां वहीद मुराद सियाल तफ़सील ॾिना आहिनि।